असल में हिकिड़ी शाख आहे ऐं इहो बि जेको आहे सो उन सिलसिले जो बि इख़्तिताम सिलसिला सोहरवर्दिया में थिए थो। सो इहो सॼो सारो कर्म जेको अॼु पाण ईमान जी दौलत खां मालामाल आहियूं, ईमान जी दौलत पाण वटि आहे, ई सॼो सारो सरे वञे थो। ई महिनत सॼी इन अलाह जे वलियुनि जी आहे। न त अलाह ॼाणंदल ही जमात छा हुजे हा, हींअर कहिड़ी हालत में हुजे हा। असां वटि ईमान जे बजाए अलाह ॼाणंदल छा हुजे हा, पर अल्लाह जा बेशुमार एहसान आहिनि, मदीने वारे जा करम आहिनि, जंहिं पंहिंजे ग़ुलामनि खे मोकिले ऐं असांखे ईमान वारी दौलत खां बहरावर फरमायो। बेशक सुभान अल्लाह। थोरा न थोरा मूं ते मारू मीर जा, थोरा न थोरा मूं ते मारू मीर जा, थर में वारी थोरड़ी तिहां घणेरा, भलायूं ऐं भेरा घणे घणी दुस केतिरा, घणे घणी दुस केतिरा। ई मदीने जे मीर जा थोरा आहिनि, जंहिं इन पंहिंजे ग़ुलामनि खे, चाहे हज़रत गौसल आलमीन हुजे, हज़रत साईं मखदूम नूह सरवर हुजे, हज़रत साईं मनु शाह मस्त हुजे, हज़रत शहबाज लाल कलंदर हुजे, हज़रत मखदूम जलालुद्दीन जहानिया हुजे, हज़रत साईं नूर मोहम्मद शाह किबला हुजे जीलानी, तमाम अल्लाह जा महबूब बंदा जेके बि जिन जो ख़ानदान हेॾां आयो, हिन सिंध जी मुहाड़ कई ऐं हिते अची पंहिंजे फ़ैज़ सां, पंहिंजी नूरानियत सां हिन सॼे इलाइक़े खे मुनव्वर फरमाए छॾियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक इहे बादल, ई बरसात जा बादल मदीने खां जीअं उथिया ॾड़ रंगींदे हलिया विया। जहिड़े नमूने हिन साल बरसात कमु कयो, होॾां बादल निकितो ऐं होॾां बरसात आई, हेॾां लाण उथी ऐं होॾां बरसात आई। जहिड़े नमूने हिन बरसात जेको आहे असांजे हिन इलाइक़े खे आबाद कयो आहे, हरियाली खां आबाद कयो आहे। इहे नूरानियत जेका नज़र अचे थी, इहो जीअं बरसात हिन इलाइक़े सारे खे मुनव्वर कयो आहे, सर सब्ज़ो शादाब कयो आहे, ईअं ही हिदायत जा ककर पोता मदीने खां उथिया, मदीने खां हिदायत जा ककर उथिया, अल्लाह जा वली उथिया। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह इन जो ज़िक्र सुर सारंग में हीअं फरमाए थो, मोटी मांढाणनि जे वरी कयाई वार, विजूं वसण आयूं चौॾस ऐं चौधार, के चमकनि चीन ते, के लहन समर कंजन सार, के उथी विजूं इस्तंबोल ॾांहुं, के मणियूं मग़रिब पार, किनी भुज भिजायो के ढट मथे धार, किनी जुंबी जैसलमेर तां ॾिना बीकानेर बकार, किनी जेको आहे सो जुंबी जैसलमेर तां ॾिना बीकानेर बकार, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद। ये अल्लाह जे महबूब वलियन जो जेको उतां जथा निकिता हुआ, ख़ाजा गरीब नवाज़ हुजे, कच्छ वारो हाजी पीर हुजे, जेके बि अल्लाह जा वली जीअं निकिता ईअं बरसात जा बादल थी उथिया ऐं पंहिंजे नूर जूं बरसातूं वसाईंदे हलिया विया। ही ईमान जूं दौलतूं जेको अॼु असांजी दिलि वारी खेती जे अंदरि जेको ही हरियाली नज़र अचे थी, ईमान जी सरसब्ज़ शादाब घास नज़र अचे थो ऐं खेतियूं लहलाईंदे नज़र अचनि थियूं, इन अल्लाह जे वलियुनि जी करम नवाज़ी आहे। हुकुम थियो बादल खे त सारंग साठ गिजन, विजूं वसण आयूं टट मींहं टिमन, किन महांगे लैथे मोड़ियूं बेड़ियूं, उथा हथ हणन पंजे मंझ 15, ईअं था वर्क वरन, रुकारिया ॾे हमा चल मूज़ी सभु मरन, वरी वॾी वस जूं कयूं ॻाल्हियूं गंवारन, सैयद चए सभन आहे तुंहिंजो आसरो। त इहा ईमान जी दौलत इन अल्लाह जे वलियुनि जे सदक़े असांखे मिली आहे। कंहिं मौलवी न आहे ॾिनी, न को कंहिं बाबे ॾिनी आहे, न को कंहिं जेको आहे सो बाबे ॾिनी आहे। इहा जेका ईमान जी दौलत आहे, इहा अल्लाह जे वलियुनि जे सीने खां असांखे मिली आहे। अल्लाह जे वलियुनि जी नज़र सां नवाज़िया विया आहियूं असीं। ही ईमान जी दौलत असां वटि आहे, अल्लाह जो फज़ल आहे, पर इन दौलत जो असां वटि क़दुरु केतिरो आहे ही असांखे ख़बर हुअणु खपे। इन ईमानी दौलत जो असां वटि क़दुरु केतिरो आहे। असां चवंदा साईं दौलत कहिड़ी? दौलत त असीं रुपयनि खे सम्झूं था, पैसनि खे सम्झूं था, सोन चांदीअ खे सम्झूं था, हीरे जवाहरात खे दौलत सम्झूं था, दुनियावी साज़ो सामान खे दौलत सम्झूं था। दौलत इहा आहे। इन खां अॻिते हलंदा त खेती दौलत आहे, ज़मीन दौलत आहे, पुट
पुट दौलत आहिनि, माल दौलत आहिनि, धन दौलत आहे। हा इहा दौलत आहे, पर इहा दौलत अवां सां गॾु केतिरे तक हलंदी? इहो बि दौलत आहे, पर इहा दौलत वक़्ती आहे। इहा दौलत वक़्ती आहे। इहो दौलत इहा दौलत अवां जो साथ घणो कोन निभाए सघंदी। चाहे माल हुजे, मिल्कियत हुजे, रुपया हुजनि, पैसा हुजनि, धन हुजनि, औलाद मिट माइट हुजनि, ज़मीनूं हुजनि, कंहिंसां गॾु हलियूं? बसि हिते वारो ठाठ आहे, हिते सभु कुझु आहे। जेकॾहिं चाहे अल्लाह त इहा दौलत तोखां हिते वेठे ई फुरे वठे, हिते ई फ़क़ीर थी वञे हलियो। ऐं जेकॾहिं रब अञा वधीक चाहे त इहा दौलत हलंदी केतिरे तक? माल जॾहिं घरां खट खणी रवाना थिया, मंजो खणी तख़्त जे मथे लाश रखी जॾहिं रवाना थिया, हाणे जेकॾहिं तूं हिकिड़े घर जो जेको सो पटेल आहीं, या पाड़े जो पटेल आहीं, ॻोठ जो मुखियो आहीं, या तहसील जो मुखियो आहीं, ज़िले जो वॾो आहीं, चाहे मुल्क जो बादशाह आहीं, तो वटि धन दौलत जी को कमी न आहे, पर सारो धन तिजोरियुनि में बंदि पियो हूंदो। सारो धन तिजोरियुनि में बंदि पियो हूंदो। माल मवेशी उते बीठा हूंदा, ज़मीनूं उते पयूं हूंदियूं, ऐं तुंहिंजो लाश खट मथे खणी हलंदा। सिर्फ़ कफ़न नसीब थींदो, उहो बि अलाह ॼाणंदल नसीब थींदो या न। कफ़न जो बि भरोसो न आहे। अवां चवंदा कफ़न कीअं न मिलंदो? अहिड़ा कई हुआ, असीं कहिड़े खेट जी मूली आहियूं। के हिकिड़ो अहिड़ो बि मूंखे नालो अचे थो, अहिड़े माण्हू खे आउं ॼाणां थो जेको हिकिड़े मुल्क जो सदर हो, पहिरीं फ़ौजी जनरल हो, पोइ सदर थियो, ऐं 11 वरे हुन हुकूमत कई। घणा साल? 11 साल हुकूमत कई। पर अल्लाह जो कसम आहे, अवां बि मञींदा जॾहिं आउं नालो वठंदुसि, उनखे कफ़न छा दफ़न कफ़न ॿई नसीब कोन थिया। अल्लाह कफ़न दफ़न ॿई नसीब कोन थिया। ज़मीन खां 3000 फुट मथे, शायदि 3500 मथे फुट जेको आहे हुनजो हवाई जहाज़ तबाह थी वियो हलियो, आग लॻी वई हली, ऐं हेठि हुनजो मलबो किरियो। 6 महीना खोज करता, हू ज़मीनूं खोटींदे रहिया, कोई शइ मिली कोन। दफ़न कनि छा? कोई शइ मिली कोन। सुभान अल्लाह, तबाह थी वियो मामलो। कोई ऐं उनजी क़बर ठहियल आहे, क़बर उनजी बि ठहियल आहे। हिकिड़ो ॾंद मिलियो। छा मिलियो? ॾंद मिलियो। पोइ उन वैज्ञानिक ने ॿियनि सर्वे करण वारे पोइ शायदि हुनजो अंदाज़ो लॻायो त इहो ॾंद शायदि असां वारे बादशाह जो आहे, असां वारे सदर जो आहे। उहो दफ़न करे उन मथे क़बर ठाहे छॾी। उनजो नालो जनरल ज़ियाउल हक़। जनरल ज़ियाउल हक़ जंहिं भुटे जी हुकूमत ख़तमु करे ऐं क़ाबिज़ थियो हो, उनजी हालत थी हुई। मुंहिंजे मिसाल पेश करियां थो आउं हिकिड़ो। मुंहिंजे चवण जो मक़सदु ही आहे त ज़रूरी न आहे कंहिंखे कफ़न नसीब थिए, ज़रूरी न आहे कंहिंखे दफ़न नसीब थिए। अल्लाह पनाह ॾे, अल्लाह पनाह ॾे। रब जी बारगाह में तौबा करियो सुबुह शाम। ख़ुदा ॼाणंदल मुस्लमाननि जो कुल्हो नसीब थींदो या न? ज़रूरी थोरी आहे। इहो बि अल्लाह रहम फरमाए त हिन जॻह खां हितां जॾहिं मोकिलाए रवानो को थींदो, पोइ चाहे उहो केॾो बि हुजे, उनजो धन उनजी दौलत, सारो साॼो सामान घरे पियो हूंदो, ऐं खणी रवाना थींदा। कफ़नड़ो हूंदो बसि पातल, क़बर तक